हाज़िर मीरपुर माथेलो में पोहरियत फरमान शेख जे मासूम न्याणी गुज़रियल केतिरे अरसे खां थैलेसीमिया जी बीमारी में मुब्तला आहे। संदसि वारसनि सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि हयाती बचाइण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था कासिम कलवड़ी जी रिपोर्ट। मीरपुर माथेलो लेबर कॉलोनी में मौजूद आहियूं। हिते फरमान शेख जी गुलाम ज़ारा धी गुज़रियल 7 सालनि खां बीमारी के बिस्तरे ते पियल आहे। मासूम न्याणी थैलेसीमिया के मर्ज़ में पंहिंजी ज़िंदगी रही आहे। अचो त हिननि खां घर वातियुनि खां वीचार वठूं तो हुननि जो इन हवाले सां छा चवणु। 7 सालनि जो इलाज कराए करे थकी पिया आहियूं बाबा। फीस डीसी घोटकी खे अपील कयां थी मां। बस वारनि खे असां अपील कयूं था असांजो ग़रीबनि जो नंढड़ी जो इलाज करायूं जेको असां सां तावन करनि। वेलो खाऊं था वेलो बुख ते वेठा आहियूं असांजो ॿुधण वारो कोई न आहे बाबा। फीस अबीला हो 4 साल जी हुई अदा इलाज कराए थकी पिया। थैलेसीमिया जो मर्ज़ अथसि। इलाज कराए थकी पिया। ऑपरेशन ॾिसनि था डॉक्टर। हाणे ॾींहंनि में गुलाम ज़ारा के ब्लड लगदी आहे। हाणे असां वटि एतिरी हैसियत न आहे असां ब्लड वठी सघूं ज़ारा जो। कराची भी विया आहियूं, गंबट भी विया आहियूं, पंजाब भी खणी विया आहियूं। नंढड़ी खे काफ़ी इलाज करायोसीं। तमामु वॾनि डॉक्टरनि खे ॾेखारी आहे। डॉक्टर चवनि था ऑपरेशन करायोसि। ऑपरेशन हल अथसि। ऑपरेशन में भी वो हयाती अलाए वो बस करे वरी चुप करे वेंदो। मुंहिंजो घर वारो सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो आहे। घर हलायूं या नंढड़ी जो इलाज करायूं असां। मां वस वारनि खे अपील कयां थी मुंहिंजी नंढड़ी जे इलाज जे लाइ असांखे मदद करनि त मुंहिंजी नंढड़ी ख़ुशि थी वञे। मुंहिंजी भेण बीमार आहे। सॼो ॾींहुं असांजे घर में ॾुख रहंदो आहे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी मीरपुर।